अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी दोस्त बावाज़ बुलंद प्यार मोहब्बत सां दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि अजमईन अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माने में मुसलमान होकर, हम ज़लीलो ख्वार हैं तारिके कुरआन होकर। काबिल सद एहतराम मोजा मुअज़्ज़िज़ साथियों, भाइयों, बुजुर्गों, आज जो ही अजीम शान फ़क़ीदुल मिसाल दस्तार फजीलत शान अहल बैत बा सिलसिला दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस ज़ौक़ व शौक़ सा मदरसा अरबिया तालीमुल कुरान हम्मादिया कोट मुराद घोटो जे अंदर इनइक़ाद पज़ीर है, जैमें तमाम असी शरीक आयूं। अल्लाह पाक को दुआ ता अल्लाह ताला सबनी जी हाज़री के पांजी बारगाह मुक़द्दस में मकबूल व मंजूर फरमाए। समूरा चो आमीन। इंतहाई रहमत ऐं बरकत वारी महफ़िल है, जैमें तमाम असी आया आयूं पांजा घर छड़े, कारोबार छड़े, धंधा छड़े, खालिसतन अल्लाह के राज़ी करण जे लाए ये खालिस कुरान पाक जो प्रोग्राम आए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो प्रोग्राम ये मुसलमान नंढा वड़ा पोड़ा जवान इते गड थिया आहियूं। नियत या है त अल्लाह पाक असां को राज़ी थे। चो आमीन। ऐं अल्लाह जी रहमत में उम्मीद आ त अल्लाह राज़ी थींदो, छो त ही मामूली महफ़िलूं नाहिन, हे मामूली मजलिसूं नाहिन, ही खालिसतन अल्लाह जी रज़ा वारियूं महफ़िलूं आहिन। चो सुभान अल्लाह। हेड़न प्रोग्रामन में जेको बानो अचे तो चो बख्शिजी वञे थो। जेको बानो सारो ॾींहुं वेही करे क़ुरान ॿुधे थो
जॾहिं घर वञे थो अल्लाह उन जूं ख़ाली झोलियूं रहमत सां भरे छॾींदो आहे। ऐं अल्लाह पाक मलाइकनि खे गवाह बणाए करे हेड़ी महफ़िलनि में अचण वारनि जे लाइ बख़्शिश जो ऐलान कंदो आहे। तव्हां खुश नसीब आयो जेके हिन जलसे में आया आहियो। इन जे करे घुमण फिरण खे छॾे हे घड़ियूं कीमती थो जेके ॿाहिरि दोस्त वीचारा घुमनि था आया जलसे ते हन, पर हिते के वीचारा स्टालनि ते के वरी 12 उताकरे के घिटनि में घुमनि था। ऐं घर या दोस्तनि खे चई आया आहियूं त असां जलसो ॿुधंदासीं, हिते वरी असांजा दोस्त उन जलसे खे घुमण फिरण में तब्दील। ऐं इहा शइ हूंदी आहे मेलनि में घुमण फिरण शयूं ॾिसण। हे क़ुरान पाक चओ अल्लाह पाक जी रज़ा जी ही मजलिस आहे। जीअं असां जहिड़े इरादे सां आया आहियूं अची करे बावजू थी करे हेड़ी महफ़िल में वेही रहंदासीं त रब राज़ी थी वेंदो। इनजे करे जेके न आहिनि वेठा उनखे गुज़ारिश आहे त वेहंदा वञो। जीअं अल्लाह पाक जी रहमत जो वॾो पुड़ो मींहुं हिननि ते वसे थो त ईअं सभिनी ते जीअं वसे। शाम जो असांजूं झोलियूं असांजा उहे हथ असांजा उहे उज़वा रहमत सां भरियल हुजनि। ऐं अल्लाह पाक घर वञूं त असां सां माफ़ी जो ऐलान हुजे जो सुभान अल्लाह। ऐं हेड़ी महफ़िलनि में क़ुरान पाक सां मोहब्बत करण वारा ईंदा आहिनि, प्यार करण वारा। अॼु जो ही अज़ीम शान प्रोग्राम बिलख़ुसूस दस्तार फज़ीलत ऐं शान अहल बैत जे उनवान सां इहो उनवान तमाम वसी अरीज़ आहे। असां जीअं सहाबा खे मनींदा हूं ईअं अहल बैत खे बि मनींदा हूं। जेके मननि था ॿई हथ बुलंद करे चवनि नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद, नारे तकबीर। तो हिक असांजी सहाबा बी अहल बैत। जेको सहाबा के न मने रुगो अहल बैत के मने काणो आ। जेको बिन्हिनि के न मने अंधो आ। जेको चो बिन्हिनि के मने हिदायत वारो आ। जन्नती आ। असां चो बिन्हिनि के मनींदा हूं तोखे गलत फहमी विहारी वई आ, गलत समझायो वियो आ। ते हे देवबंदी जेको आहे हेड़ा अहल बैत के न मनींदा हन, इमाम हसन हुसैन के न मनींदा हन। अरे जेको अहल बैत के न मने चो उनी जो ईमान नाक़िस आ, अधूरो आ, वो जन्नती ना है। असां जो हिक अख ईमान जो हिक हिस्सो सहाबा बियो अहल बैत आहन। असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे करे पढ़ियो आ त सहाबा किराम भी इन कलमे ते, अहल बैत भी इन कलमे खातिर पांजा बच्चा पांजो जानियो अहल अयाल घोर करे विया त असां एड़न के छो ना मनियो। असां एड़न जा त नौकर हूं। नौकर छा उन्हनि जे नौकरन जा भी नौकर हूं, उन्हनि जे गुलामन जा भी गुलाम आहियूं। इनजे करे अच अज उलमा देवबंद जे वाइज़ में अची वे। मां चवंदो आ दोस्तन के असांजे आलमन जा मुहर्रम जा वाइज़ ॿुधो। जई जलसे में वेंदो तो शान इमाम हसन हुसैन, शोहदाए करबला, शोहदाए इस्लाम, अहल बैत जी अजमत असांजे आलमन सॼो मुहर्रम ॿुधाई। ते जेको शान बयान करे अज असांजे मुराद गोट जलसे में भी शान अहल बैत। अब यो मनण वारा रखदा आहिनि न उनवान। असांजे जलसन में सीरतुन नबी, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, मेराज मुस्तफा, ये सब शयूं असां इश्तिहारन में लिखी जलसा कराईंदा आहियूं त इहा मनण वारा कंदा आहिनि न। इनजे करे कंहिंजी टिपन ते ना तू तहकीक कर, अखिन सां वञी करे ॾिस, कनन सां ॿुध, तुझे दिमाग में ठका निकरी वेंदा तो तोखे असल नकुल जी खबर पइजी वेंदी, हक ऐं नाहक जी खबर पइजी वेंदी। इनजे करे मां तोखे दावत ॾियां थो जी अज जलसे में आयो आ ईअं हर जलसे में असांजे आलमन जो तोखे कुरान हदीस ॿुधाए करे जेको मौजू हूंदो इंशाअल्लाह या त अजमत मुस्तफा हूंदो, या त मेराज मुस्तफा हूंदो, या त शान अहल बैत हूंदो, या शान सहाबा। मां चवां थो
मुख्तसर अंदाज में तांजे आडो आल बैत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खोड़ पर इमाम हसन हुसैन जो झलकियों बुधाया तो सुभान अल्लाह जन हिन कुरान दा पांजू जानियूं कुर्बान कयूं जन पांजे जेको आहे उहे गुलन जेड़ा बचड़ा उहे मासूम महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन था घोर थी विया चो सुभान अल्लाह इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन ओ दुनिया वारो सुनो हुसैन मुमा थो मा हुसैन मा आया इमामुल अंबिया फरमायो जंहिंजी दिल घुरे थी त इमामुल अंबिया जो दीदार कया इमामुल अंबिया जी ज़ियारत कया वो मांजो प्यारे डोटरे मांजे प्यारे डोटरे अम्मा फातिमा जे लखते जिगर सोने अली जे जिस्म जे टुकरे इमाम हुसैन ने नजर करे उन्ने ॾिठई ॼण त मां मोहम्मद रे ॾिठई फरमायाऊं जेको मुझे हुसैन सा मोहब्बत कंदो उन ॼण त मां मोहम्मद सा मोहब्बत कई जेको मूंसा प्यार कंदो उन ॼण त अल्लाह सा प्यार कयो जेको इन्हनि सा बुग़्ज़ रखंदो ॼण त मूंसा बुग़्ज़ रखयई इमामुल अंबिया फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन फरमायाऊं दुनिया में को सरदारी दे नाज कंदो को वडे रब दे नाज कंदो कोई कहीं गोठ जो सरदार कबीले जो सरदार कौम जो सरदार दुनिया वारा बुधी छड़ो क़यामत ताईं अचण वारा बुधी छड़ो क़यामत जो ॾिहाड़े जन्नत में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं मुंहिंजी उम्मत ताईं माण्हू जन्नत में हूंदो लख ना बाना करोड़नि जी सूरत में माण्हू जन्नत में हूंदा उन जन्नतनि जा जेकरे सरदार हूंदा त मुंहिंजा बचड़ा इमाम हसन हुसैन हूंदा नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा हज़रत इमाम हुसैन नारे तकबीर इमामुल अंबिया जो उन्हनि सां प्यार इमामुल अंबिया सा उन्हनि जो प्यार साईं जन जो उन्हनि सां प्यार हिकु लम्हो भी साईं जुदाई बर्दाश्त न कंदो घर अचन इमाम हसन हुसैन कुलन मुबारकन दे बाहर अचन इमाम हसन हुसैन कुलन मुबारकन दे मस्जिद रा अचन इमाम हसन हुसैन कुलन दे सजे कुले दे इमाम हसन सवार कबे कुले दे सोनो हुसैन सवार उन मक्के जी गिटन में उन रस्तन में उन चौरान में इमामुल अंबिया उन्हनि खे पंहिंजे नुबुवत वारे कुलन ते खणी घुमाईंदो इमामुल अंबिया जो एडो प्यारो जो साईं जन मस्जिद नबी में मिंबर ते तशरीफ फरमा थी करे जुम्मे जे ॾिहाड़े खुतबो ॾिन पिया साम्हूं बा नंढड़ा ॿार मासूम अञा घुमण जहिड़ा ना किरंदा पिया अचनि टहंदा पिया अचनि इमाम हसन हुसैन हो हेॾां हू किरे थो कंहिंमहिल हू किरे थो साईं जन पंहिंजी नुबुवत वारी नज़र सां उन्हनि खे ॾिठो साईं जन जे प्यार बर्दाश्त न कयो मोहब्बत बर्दाश्त न कयो इमामुल अंबिया उन खुतबे के उते जो उते ब्रेक ॾेई उते जो उते छॾे साहबा जूं सफ़ूं चीरींदे साईं जन वञी रस्ते मां पंहिंजे प्यारनि ॾोटनि खे इमाम हसन हुसैन के कुलन ते खणी आयो एॾो तोखे मांखे पंहिंजा बच्चा प्यारा न आहिनि जहिड़ो इमामुल अंबिया के इमाम हसन हुसैन प्यारा हा ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह इमामुल अंबिया उन्हनि खे खणी करे मिंबर जे साइड मां हेॾां इमाम हसन के विहारे हेॾां इमाम हुसैन के विहारे साईं जन उतो ही खुतबो शुरू कयो इमामुल अंबिया फरमायो मुंहिंजा साहबियो तव्हां चवंदा हूंदो साईं जन खुतबो छो छॾे वियो साईं जन खुतबो अध में छो छॾियो जॾहिं त ही आम शइ हुई जंहिं खुतबे में कंहिंखे ॻाल्हाइण जो बि हुकुम न हूंदो जंहिं खुतबे शुरू थियण सां नमाज पढ़ण जो भी हुकुम न हूंदो साईं जन खुतबो अहम शइ छो छॾे वियो
केड़ी शई मजबूर कयो इमामुल अंबिया फरमायो बेशक माल ऐं औलाद इम्तिहान थो आज़माइश थो फितरतन माल सां भी प्यार थींदो औलाद सां भी प्यार थींदो मां मोहम्मद सभिन को वधीक पंहिंजे बचड़न सां प्यार करण वारो आया मां त सभिन को वधीक इमाम हसन हुसैन सां प्यार करण वारो मुझी मोहब्बत बर्दाश्त न कयो मुझे प्यार बर्दाश्त न कयो इन्हीं जे करे मां खुतबो छड़े करे उन्हनि खे खणी आयो आया चो सुभान अल्लाह मांजे प्यार मोहब्बत शफकत बर्दाश्त न कयो इन्हीं जे करे मां उन्हनि खे खणी आयो आया इमामुल अंबिया के एड़ा प्यारा जो साईं जन उन्हनि जी जुदाई बर्दाश्त न कंदो अल्लाह वारे चयो हसन हुसैन शहजादा बई जन जी सूरत मिसले मोहम्मद हुई चो सुभान अल्लाह कूफिन रखियो तन सां वेर से त शहीदन जा सरदार थी विया चौए खटे विया बिन जहानन में कामयाब थी वियो शहीदन जा सरदार बणजी विया हदीस जे वर्कन में ही हुंदो ही इंदो हदीस जे लफ्जन में ही इंदो इमामुल अंबिया जे इमाम हसन जा मुहान मथे मुबारक का वठी करे सीने ताईं हू बहू साईं जन जे हुआ सीने मुबारक का वठी करे पेरन मुबारकन ताईं सोने हुसैन जा मुहान सोने हुसैन जी तस्वीर इमामुल अंबिया जेड़ी हुई साहबा फरमांदो असांजो साईं असांगो जुदा थी वियो असांजो दिलबर असांजो मुर्शिद असांजो रहबर असांगो जुदा थी वियो केडो ना उहो दुख जो मंजर हुंदो तो जे तोगो मां एडो अब्बे अम्मा जी जुदाई दे साहबा के दुख न थियो हो जेडो साईं जन जी जुदाई दे साहबा के मानी विसरी वई पानी विसरी वियो घर विसरी वियो बच्चा बार विसरी विया जई साहबी जो जारे मुंह आयो ओडे हलियो वयो जई साहबी जो दीवार रे चेरो ओडे करे बी रहो जेको साहबी पहाड़ी रे ओ पहाड़ रे हलियो वयो एडो साईं जन जो गम एडो दुख होयो पर जो जुदा सभिन के थियणो मौत सभिन ते अचणो नबी हुजे वली हुजे आलिम हुजे हाफिज हुजे मुसलमानो सभिन के ही फानी जहान छड़नो अल्लाह फरमायो इन्नका मय्यितू व इन्नहुम लमय्यितून ओ मुझा महबूब तू भी दुनिया मो बुरको मटाइंदे ही तुझा उम्मती भी दुनिया छड़ींदा एकरी तू इन परवानन को जुदा थींदे ही परवाना धोखा जुदा थींदा जेके हिकड़ो सेकंड भी जुदाई बर्दाश्त न कंदा जेके साहबा चोंदा असांजो महबूब वेठो जे असां भी ॾिसूं वेठा दीदार कयूं वेठा उन दिलबर जी जुदाई में केरो ना उन्हनि खे दुख थियो हूंदो पर जो वक्तन फवक्तन आस्ते आस्ते अल्लाह मानुन जी दिलन मो दुख खणी वठंदो गम खणी वठंदो साहबा फरमाईंदा असांखे जॾहिं महबूब जी दीदार करण जो शौक़ हूंदो हो ओ इमाम हसन हुसैन जा परवाना ॿुधो आल बैत जा दीवाना ॿुधो ही ॻाल्हि तवज्जे सां ॿुधो साहबा फरमाईंदा असांखे पंहिंजे महबूब जे चेहरे जो दीदार जो शौक़ हूंदो हो साईं जन त बुरको मटाए विया असां उन्हीं जे प्यारनि ॾोटनि असां सोणे अली जे लखते जिगरनि इमाम हसन हुसैन खे ॾिसी पंहिंजे महबूब जूं सिकाई लाहींदासीं सुभान अल्लाह सोने हसन के दिसी वरी सोने हुसैन के ॾिसंदासीं असांखे महबूब दीदार वारियूं सिक्का लही वेंदियूं उहो ई मज़ो असांखे अची वेंदो हो मां अर्ज़ पे कयो असां आल बैत खे मञींदा हो आल बैत जो शान बयान कजे ही ॾींहुं थोरो ही राति थोरी आहे पर उन्हनि जो शान अञा बि वॾो आहे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयतुल इस्लाम नारे तकबीर
इमाम हसन हुसैन साईं जन के एडा प्यारा हा जो इमामुल अंबिया एक दफो साईं जन सोने हुसैन के पांजी नबुवत वारी झोली में झलियों वेठा हा। इमामुल अंबिया पांजी नबुवत वारी झोली में विहारे प्यार कंदा हा। तू ऐं मां पांजे बच्चन के भी झोली में विहारे शफकत कंदा हो। इमाम हुसैन सां भी सोनो प्योर करे वेठो। जिब्राइल अलैहिस्सलाम अची वियो, मलाइकन जो सरदार अची वियो। साईं इमामुल अंबिया फरमायो जिब्राइल ख़ैर दाए ये अचण जो टाइम ना, केड़ी गाल खणी आयो आ, केड़ो हुकुम खणी आयो आ। जिब्राइल चयो साईं अज वडी गाल, अज दुख जी गाल खणी आयो आ, बर्दाश्त कयो तो बुधायो। आए वडे गम जी गाल, आए वडे दुख जी गाल, आए वडे सदमे जी गाल। साईं जन फरमायो जिब्राइल तो के अल्लाह मोकलियो आ। चई हाँ मांखे अल्लाह मोकलियो आ। जिब्राइल जरूर बुधा। चई साईं आए दुख जी गाल, चई बुधा। जिब्राइल अलैहिस्सलाम चयो साईं जई ही प्यारे इमाम हुसैन सा तवा प्योर था कयो, जैके तवा जेको झोली में विहारे शफकत था कयो, इन तवा जे प्यारे डोटरे के तवा जा उम्मती शहीद कंदा, उए हिनी जा दुश्मन हुंदा तो जा उम्मती। इन्हीं सा प्यार करण वारा ना हुंदा, इन्हीं सा बुग़्ज़ रखण वारा हुंदा, इन्हीं सा दुश्मनी रखण वारा हुंदा। इन्हीं के उए शहीद कंदा, इन्हीं के उए कत्ल कंदा। छा था समझो एड़े प्यारे जी खबर जिब्राइल खणी आयो। साईं जन जी अखिन मो घोड़ा छमा छम वही आयो। दाढ़ी मुबारक काली थी वही। इमामुल अंबिया हेठ मुंह मुबारक करे वेही रहा। इबरत कयो हिन मांजे प्यारे डोटरे के मुंजा उम्मती शहीद कंदा। वाके दुनिया वारा इए जो उन मुहर्रमुल हराम जी 10 तारीख ते करबला जो मैदान हो, ओडा यजीदी लश्कर हो, ओडा जालमन जो लश्कर हो। एडा सोने इमामुल अंबिया जो प्यारो डोटो मासूम टुकरो हो, जैके इमामुल अंबिया चुमियों भी दींदा हो, भाकुर भी पाइंदा हा। साईं जन सोने के खणी वरी सुंगंदा भी हा। साहबा फरमायो साईं इमामन के पांजे बटड़न के चुमियों हर को दींदो आ, भाकुर हर को पाइंदो आ, तवा सुंगंदा छो आयो। गुलाब के संगबो आ, राबेल जे गुल के संगियो वेंदो आ, चांबेली जो गुल संगियो वेंदो आ। तवा हिन पांजे बचड़न के सिंगंदा छो आयो। ओ मुसलमानो घोटकी जे इलाके जा गयूर मुसलमानो बुधो, इमाम हसन हुसैन के साईं जन चुमियों ॾेई वरी सुंगंदा भी हा। साहबा सवाल कयो, इमामुल अंबिया फरमायो तवां जो सवाल सही, मुंहिंजो जवाब ॿुधो। तवां चयो त वाकई हर को अपो अम्मा पांजे बच्चन के चुमियों दींदो आ, सिंगंदो कोई ना है, सिंगंदो कोई ना है। छो त अल्लाह पाक हुननि में उहा शई न रखी आ जेका अल्लाह मुंहिंजे बचड़न में रखी आ। उहा छा? अल्लाह पाक मुझे बचड़न में वह जन्नत जे गुलन जी खुशबू रखी आ, जन्नत जी मुश्क अंबर जी खुशबू रखी छड़ी आ। चो सुभान अल्लाह, ॾाढा चो सुभान अल्लाह। सोने हुसैन सा प्यार करण वालो चो सुभान अल्लाह। मुझे बचड़न में अल्लाह एड़ी खुशबू रखी आ जेका खुशबू कंहिंजे बच्चे में ना है, क़यामत ताईं न थींदी। अल्लाह पाक इया गुलाब जे गुल को वधीक, राबेल को वधीक, चांबेली को वधीक, दुनिया जे मुश्क अंबर को वधीक अल्लाह मुझे बचड़न में खुशबू रखी आ। इन्हीं जे करे मां हिननि के चुमियूं भी ॾींदो आ त सिंघंदो भी आहियां। एड़े इमाम हुसैन जेड़े बचड़े जी शहादत दा मुहर्रमुल हराम थे करबला जे मैदान में थी। केड़ी हालत में, केड़ी हालत में? ढाऊ जी हालत में ना, बुख वारी हालत में, उन वारी हालत में, पर चो उन्हीं जी जुबान ते कुरान हो। चो सुभान अल्लाह। उन्हीं जी जुबान ते कुरान हो, जिस्म ते नमाज हुई। सुनो हुसैन करबला में चो
ये बाकम करे दिखाया जो सच्चो हुसैनी निमाजी हुंदो सच्चो हुसैनी कुरान जो कारी हाफिज आलिम हुंदो। आज इन मदरसे में तालिब इल्म दस्तार कंदा चो उहे हुसैनी हन हुसैनी और इनजा अब्बो अम्मा भी हुसैनी हन और इनजा माइट मिट भी हुसैनी हन जेको पांजे बच्चन के चो कुरान पढ़ाए यो पक्को हुसैन। नारे तकबीर शान इमाम हुसैन नारे तकबीर। बाकी कुरान को पढ़े नमाज को पढ़े मस्जिद को पढ़े दाढ़ी पट को ना सुन्नत ना इमामुल अंबिया जी ताबेदारी ना चे पक्को मोमिन ना। मुहर्रमुल हराम में डाड़ा मोमिन सदाए वरी हमरा लिखी वियो 11 महीना 20 ॾींहं गुम या मौसमी शरीयत न ठायो दीन चो मौसमी ना है शरीयत मौसमी ना है। कोई रबियुल अव्वल में जेको गुल कढ़ी वरी कुमाण जी थो वने कोई मुहर्रम में ज़ाहिर थी चो हे दीन हे शरीयत हे कुरान असा के सजी जिंदगी जे लाए मिलियो आ। दुनिया में इंसान आकिल बालिग थियो आ उन दी को वठी करे कबर ताई वणन ताई असा के हिन शरीयत ते अमल करणो आ नमाज पढ़नी आ दीन ते हलणो आ इस्लाम जे आकमन ते अमल करणो आ। बाकी इमाम हसन हुसैन जो हुबदार सदाए अहल बैत जो आशिक सदाए हैदरी सदाए जो पक्को हैदरी नमाजी हुंदो मस्जिद रा वणण वारो हुंदो पक्को हैदरी कुरान जो आलिम हाफिज कारी हुंदो। मां का पो अचे तो ना सैयद सादात हजरत सईं हसन शाह हैदरी सही हसन शाह सैयद भी हैदरी भी आलिम भी पटके वारो भी दाढ़ी वारो भी चो सैयद एड़ा हुजन चो उए हुसैनी एड़ा हुजन हैदरी चो एड़ा। बागी जड़ो नालो वाह वाह नारा वडा पोरी न सुन्नत न दाढ़ी खीर हराम भंग हलाल आए सदाए हुसैनी जो सोनो हुसैन पांजी जुबान मुबारक ते छा पर पांजे सामो भी आणन उन नशे वारी शाइन के ना पसंद कंदो हो उन खीर सा मोहब्बत कुरान सा मोहब्बत उन इल्म सा मोहब्बत सोनो हुसैन करबला में चौ नमाज पढ़ी करे कटा कर गर्दने दिखला के करबला वाले कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले पांजो इज्जत वारो सर अल्लाह जे दर ते झुकाए तौहीद सिखारे वियो कुरान जुबान ते पढ़ी कुरान जी मोहब्बत सिखारे वियो नमाज करबला में पढ़ी जो हिन उम्मत के पैगाम दई वियो तो पांजो सर कटायो बुख ऐं उन ते हुजो दुख में हुजो गम में हुजो नमाज न छड़ो। इन जलसन जो मकसद ही हुआ प्रोग्रामन जो मकसद ही हुआ वाइजन जो मकसद ही हुआ तो असा में तब्दीली अचे असा सुधरी पाऊं जेकरे असा इन वाइजन में तब्दीली अची वई तो अल्हम्दुलिल्लाह इन मुराद घोटे जो जलसो जो सजायो आ ये खर्च सजायो आ ये तो नमाजी बनजी विया पंज मानू दाढ़ी रखण वारा बनजी विया अहल बैत जा सच्चा हुबदार बनजी विया ते इंशाअल्लाह ये खर्च सबिन जो रुपयो करण चो सजायो आ। जेकरे कोई नथो सुधरे पांजे मुकद्दर के चवे हिदायत अल्लाह जे हथ में आ आलमन जो कम आ मेहनत करण तबलीग व जमात वारन जो कम आ मेहनत करण मदरसन वारन जो कम आ मेहनत करण बाकी रिजल्ट अल्लाह जे हथ में आ नतीजो अल्लाह जे हथ में आ माजे को चयो अल्लाह कबूल मंजूर फरमाए। अकूलु कौली हाजा व मा अलैना इल्लल बलाग। ही या मोहतरम मुजाहिद हजरत मौलाना अब्दुल हमीद साहब मंगी असा